दादू में ॿेले खाते जे मुलाज़मनि पारां डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे ऑफिस आॾो धरणो हयो। असांजो मसइलो इहो आहे त डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर जेको आहे दादू जो अल्ताफ़ हुसैन मंगी जेको मुसलसिल 15 ॾींहंनि खां असांजा पगारुनि जा चेक रोकियो वेठो आहे। जीअं त असांजी पगार ऑनलाइन नाहे थींदी, असांजे डिपार्टमेंट खे ट्रेज़री पावर पंहिंजा आहिनि। असांजो ड्राफ्ट ईंदो आहे जेको बजट अकाउंट्स ऑफिसर हैदराबाद खां आहे, उन खां बाद में बैंक में चालान जमो थींदो आहे। चालान जमो थियण खां बाद असांजो चेक निकिरंदो आहे, जेको असां हितां ट्रेज़री मां सिर्फ़ु इंड्रॉस कराईंदा आहियूं चेक, त आया असांजो बैलेंस आहे या न आहे। डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर असांजो बैलेंस हुजण बावजूद त असांजा जेके पगार जा चेक पास नथो करे, हो तो चए ADO 1 कंदो, केॾी महिल चए तो ADO 2 कंदो। असांजी बिजली बंदि पई आहे, असांखे खीर कोन्हे को, असां ॿारनि खे किथों पगार मां ॾियूं। जॾहिं असांखे पगार ॾियनि त असां ॿारनि खे को ख़र्च पाणी ॾियूं। हिननि ॾाढी असांखां नाराज़गी कई आहे। असांखे बाबा पंहिंजी ट्रेज़री आहे, असांजा हैदराबाद मां पगारूं आयूं आहिनि। सॼी उमिरि तो असांखे चेक सही करे ॾियनि। हर ट्रेज़री ऑफिसर असांजा चेक 15 तारीख़ खां रखे वेठो आहे, केसो मां पास न कंदुसि। बाबा असांखे गवर्नमेंट ॾिना आहिनि पैसा। ॿियो महीनो पूरो थियण वारो आहे, असांखे पगार नथी मिले। असां ॿेले खाते जा मुलाज़िम ॾींहं राति जर झंग में आहियूं। हेॾा ऑफिसर जी असांखे दबदबा आहे त भई तव्हां अचो, ऑपरेशन जी तयारी कयो। सुबुह जो सवेर निकिरण जे लाइ असां वटि तेल जा पैसा न आहिनि, असां ऑपरेशन ते कीअं पहुचंदासीं। ऐं असां सखर हाई कोर्ट खे बि इहा अपील था कयूं त महिरबानी करे असांजूं पगारूं जेको आहे ऑनलाइन करायूं वञनि ऐं हिन झंझट मां असांजी जान छॾाई वञे। सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त ॿेले खाते जे मुलाज़मनि जूं पगारूं बंदि हुजण जो नोटिस वठी डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर अल्ताफ़ मंगी खे हटाए जल्द पगारूं जारी करे मुलाज़मनि खे फाका कशी खां बचायो वञे। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।